जी नाज़रीन, जी तो हिन वक्त असीं मौजूद आहियूं कंदकोट लेकव्यू पार्क में। हिते गुज़िरियल 5 सालनि खां वठी लेकव्यू पार्क जो कमु ताहाल न थी सघियो। इन हवाले सां अॼु तव्हांखे ॿुधायूं था ऐं तव्हांखे अॼु लेकव्यू पार्क जो सैर था करायूं त हिते इंतज़ामिया केतिरे क़दुरु कमु करे चुकी आहे ऐं केतिरो कमु रहियल आहे ऐं कुझु शहरनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अचो असां सां गॾु। पहिरियों मां तव्हांखे हिते ॾेखारींदो हलां। ही जेको तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो, ही हिकु मस्जिद आहे जेको पार्क लाइ आमतौर जेको मस्जिद ठाहियो वेंदो आहे। जिते पार्क हूंदो आहे उते मस्जिद बि लाज़मी हूंदी आहे। सो ही मस्जिद आहे। तव्हांखे मस्जिद ॾिसायूं था त मस्जिद जो छा हाल थी वियो आहे। बिल्कुलु ख़स्ता हाली जो शिकार आहे। बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था। जेकॾहिं कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे, ही ॾिसो, ही मस्जिद आहे। ही मस्जिद आहे जेको बिल्कुलु ख़स्ता हाली जो शिकार आहे। तव्हांखे महसूस बि न थींदो त ही मस्जिद आहे, पर यकीनन ही जेको आहे मस्जिद आहे। ऐं अचो त हिते मौजूदु शहरी सां ॻाल्हि ॿोल था कयूं त इन हवाले सां हिन जो छा चवणु आहे। सर, तव्हांजो छा चवणु आहे? सर, असांजो जेको आहे इहो ई जेके आहिनि असांजी डिमांड बि आहे, जेको आहे ख़्यालात बि आहिनि त 5 सालनि खां वठी करे ही पार्क जेको आहे मंज़ूरु थियो हुयो। हुन टाइम जेको आहे हिन जो कमु माशाल्लाह तमामु सुठो हलियो हुयो। हाणे तव्हां ॾिसी सघो था जेका हिन जी बाउंड्री हुई चारों तरफ़ जेकी लो हुयो उहो जेके मुंहिंजे ख़्याल में लोकल माण्हू या बिशनी कुचोर चइजे, कुझु बि चइजे, जेको आहे उहे खणी करे पटे करे हलिया विया आहिनि। ऐं हिन जी जेका रोड ठाही वई हुई सिरनि वारी, पकी सिरनि वारी रोड, उहा बि जेको आहे भॻी वई आहे। ऐं उन्हनि जा सिर जेके आहिनि कुझु खणी विया आहिनि, कुझु जेको आहे ॿार जेके रांदि खेॾनि था उन्हनि जे हवाले सां यूज़ करे जेको आहे उन्हनि खे जेको आहे ख़तमु कयो आहे। हीअ मस्जिद तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन मस्जिद जो कमु बि जेको आहे स्टॉप थी वियो आहे। त असांजे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, MPs मिनिस्टर, उन्हनि खे असां रिक्वेस्ट कंदासीं, कंदकोट शहर वारा जेके बि असांजा मोज़िज़ जेके बि असांजे MPs आहिनि, त ख़ुदा रा असांखे जेको आहे हिन गिफ्ट खां महरूम न कयो। असांखे जेको आहे लेकव्यू पार्क जेको आहे बजट जेको बि मंज़ूरु थियल आहे या नए त जेकॾहिं असांखे मंज़ूरु कराए हिनखे जेको आहे हिन जो कमु जेको आहे बहाल करायो वञे। असांजे ज़िले इंतिज़ामिया खां बि इहो रिक्वेस्ट आहे त ज़िले इंतिज़ामिया जो हिते जेको आहे अचण बि न थींदो आहे। ज़िले इंतिज़ामिया जो जेके आहिनि पावर आहिनि सॼे ज़िले में, त असां उन्हनि खे इहो ई रिक्वेस्ट कंदासीं त ख़ुदा रा हिन ते जेको अची करे चकर हणो त हिन जो कहिड़ो हाल थी वियो आहे। अवाम परेशान आहे त अवाम जे लाइ हिकिड़ो विंदर जी जेका जॻह हुई, इहे जेको आहे न हिते क़दीमी जेको आहे असांजो हिकिड़ो लेक व्यू आहे त कंहिं वक़्तनि में हिते जेको आहे न दरिया हूंदो, लेकिन हीउ नज़ारो जेको आहे जेके ॿाहिरिनि मुल्कनि जूं कंट्रीज़ जा जेके बि रिहायशी आहिनि, अहिड़नि नज़ारनि जे लाइ सिकंदा आहिनि। त असांखे जेको आहे ख़ुदा जी तरफ़ां हिकिड़ी गिफ्ट मिलियल हुई। कुझु असांजे MP मिनिस्टर उन्हनि खे ॾिसी करे जेको आहे हिते मंज़ूरु करायो लेकव्यू पार्क। जी नाज़रीन, जीअं त कंदकोट शहर जे माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हितां जे अवाम जो इहो ई चवणु आहे त हीउ कंदकोट खे मिलियल लेकव्यू पार्क हिकु तोहफ़ो आहे जेको गुज़िरियल 5 सालनि खां वधीक हिते टाइम थी वियो आहे। जेको आहे सो हिते अञा ताईं को कमु न थियो आहे। कंस्ट्रक्शन जो को सामान वग़ैरह न आयो। हिते जेको सामान अॻु में मौजूदु हुयो उहे सामान बि चोर खणी विया। हिते को माना तहफ़ुज़ वग़ैरह कोन आहे। हिते सिर्फ़ु ॿारनि जे खेॾण जे लाइ जेके हिते मक़ामी माण्हू आहिनि, उहे चंद रांदीगर क्रिकेट वग़ैरह खेॾनि था। ऐं ॿियो को ख़ासि हिते शहरनि लाइ को एंटरटेनमेंट जो को बंदोबस्तु न आहे कयो वियो। कैमरामैन टीम सां गॾु इशफाक बंगवार, सोच TV, कंदकोट।